शिकारपुर म्यूनिसिपल में करोड़नि जी बजट हूंदे शिकारपुर जी हालत न बदिलजी सघी। हिन वक़्त बि शिकारपुर जे मेन रोड ते क्रिश्चन हॉस्पिटल ॿाहिरियां गंदो पाणी बीठल आहे, जंहिं सबबि शहरी ॿिटे अज़ाब में मुब्तला पिण आहिनि। वधीक तफ़सील वठूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे वाजिद लोहरा खां। जी वाजिद, छा तफ़सीलात आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल कमांडो साहब, ही अहम ख़बर है जो असां शिकारपुर में शेयर क्यों पिया। शिकारपुर के पेरिस बढ़ाने वारन जो पेरिस ही है। तफ़सील मूजिब शिकारपुर क्रिस्टियन हॉस्पिटल ॿाहिरां गटरनि जो किनो पानी रोड ते बीठल एक किने डैम जो ॾेक ॾियण लॻो। अफ़सोस जो अस्पताल अंदर किनो पानी दाख़िल थियल है, जो अस्पताल के गेट वटि बाचका रखी पानी रोकियो वियो आहे। ही रोड SSP ऑफिस SSP हाउस ASP सिटी के ऑफिस भरिसां आहे, मगर अफ़सोस जो कंहिंखे ही किनो पानी नज़र नथो अचे। हितां जा चूंडियल नुमाइंदा वफ़ाक़ी हुकूमत जे नाअहली जे करे सरापा एहतजाज बनल आहिनि। ही नाअहली कंहिंजी आहे? सिंध में न तरक़ियाती कम थिया आहिनि, न ही स्कूलनि जो मयार बेहतर आहे। आख़िर उहे करोड़ रुपया किथे ख़र्च थियनि था? सिविल अस्पताल शिकारपुर में इलाज बेहतर न आहे, न ही जनरेटर लाइ तेल आहे। उहे नाइंसाफ़ियूं कंहिंजियूं आहिनि? सिंध गवर्नमेंट जी या उहे बि वफ़ाक़ी हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे? वाजिद अली लोहरो, डिस्ट्रिक्ट रिपोर्ट, सचाई न्यूज़।